टालर जो मोटरसाइकिल खे टक्कर, पुलिस जमादार फोत। तफ़सीलन मूजिब रोहिड़ी वेझो क़ौमी शाहराह ते पंजाब खां कराची वेंदड़ टालर जो मोटरसाइकिल खे काज़ी होटल जे साम्हूं टक्कर, जे नतीजे में ड्यूटी ते मौजूद पुलिस जमादार गुलाम मुर्तज़ा कोराई वल्द गुलाम रसूल थॾे ते फोत थी वियो, जंहिंजो लाश ज़रूरी कार्रवाई लाइ तालको अस्पताल रोहिड़ी आंदो वियो आहे। पुलिस मूजिब पुलिस जमादार गुलाम मुर्तज़ा कोराई ॻोठ हसन बख्श कोराई मीरपुर माथेलो जो रहवासी हो। ड्यूटी ते सिपाही बशीर अहमद सां गश्त करे रहिया हुआ त टालर टक्कर हणी ज़ख़्मी करे विधो, जेको ज़ख़्मनि जा सूर न सहंदे अस्पताल ईंदे रस्ते में फोत थी वियो। आख़िरी इत्तलान ताईं वाक़े जो केस दाख़िल नाहे थी सघियो। पुलिस मुताबिक़ टालर ऐं ड्राइवर वाक़े वारे हंध खां फ़रार थियण में कामयाब थी विया।